नाज़िम में पास से अवांखे ॿुधाईंदा हलूं त नारो में आवाज़ न्यूज़ ते बदअमनी जी रिपोर्ट नशर थियण ते पुलिस जूं कार्रवायूं शुरू कयूं वयूं आहिनि। पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे फुरथियल गाॾियूं हथ करे वरितियूं आहिनि। मुतासिर माण्हू थाणे ते पहुची विया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण खां लवाइण लॻा आहिनि। नाज़िम नवां के आगाह पे क्यों नारे में आवाज़ न्यूज़ ते बदअमनी जी रिपोर्ट नशर थियण ते पुलिस कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे फुरथियल गाॾियूं हथ करे कयूं वयूं आहिनि। नाज़िम नवां के अपडेट पे क्यों मुतासिर माण्हू थाणे ते पहुची विया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां लवाइण लॻा आहिनि। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। नारे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीराणो बंबरो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी पीराणो, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी हाँ, मां वटि ॿुधाए थो हलां त कुझु महीननि खां वठी नारे तालुके में जेको बदअमनी जो राकास हुयो उहो रक्स करे रहियो हुयो। हर आए ॾींहुं ऐं आई राति ते चोरनि फुरनि ऐं धाड़नि जा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया हुया। जंहिं सिलसिले में आवाज़ न्यूज़ ते बदअमनी मुतलिक़ हिकु तफ़सीली रिपोर्ट नशर थी, जंहिंखां पोइ सोरा पुलिस तहरुक में अची वई हुई ऐं सोरा पुलिस जेको आहे गुज़िरियल राति ऐं अॼु मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं करे हिकु उहा गैंग गिरफ़्तार करे वरिती आहे, जेका गैंग मुसलसिल शरीफ़ शहरनि जे घरनि मां ऐं उन्हनि खां रस्तनि तां मोटरसाइकिलूं फुर कंदी हुई। जंहिंखां पोइ उन गैंग खे सोरा थाणे ते आंदो वियो ऐं उन्हनि जे निशानदेहीअ ते वॾे तादाद में मोटरसाइकिलूं खुलियल अंदाज़ में मिलियूं आहिनि ऐं ॿुधाए पियो वञे जेका ज़रियनि दावा कई आहे त 7 खां मथे माण्हू आहिनि इन गैंग जा जेके पुलिस गिरफ़्तार कया आहिनि ऐं 10 खां वधीक गाॾियूं पुलिस हथु कयूं आहिनि। ऐं इहो ॿुधाए पियो वञे त जिन माण्हुनि खां गाॾियूं फुरतियूं हुयूं उन्हनि माण्हुनि थाणे ते पहुची उन्हनि गाॾियुनि जी सुञाणप बि कई आहे त हीअ गाॾियूं असां जूं आहिनि। जंहिंखां पोइ सोरा पुलिस उन्हनि खे हिन ॻाल्हि ते मजबूर कयो त तव्हां फ़रियादी थी वञो, पर उहे शरीफ़ शहरी हिकु ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ हरगिज़ तयारु न हुया। जंहिंखां पोइ पुलिस इहा दावा कई आहे त असां हिन जी निशानदेहीअ ते अञा वधीक कार्रवायूं कंदासीं, छाकाणि त असांजे इलाइक़े में जेको चोरनि ऐं फुरनि वारो अमल हुयो हिन गैंग तमामु वॾो कयो हुयो ऐं माण्हुनि जो इलाही गाॾियूं फुरती वयूं ऐं उन्हनि जो इहो पुलिस जो चवणु आहे जेका उन्हनि जे ज़रियनि खां दावा मिली आहे त पुलिस वॾे पैमाने ते अञा कुझु गिरफ़्तारियूं बि कंदी उन गैंग जी निशानदेहीअ ते ऐं गाॾियूं बंदि कंदी हथु कंदी। जॾहिं त पुलिस जे ज़रियनि इहा दावा कई आहे त इहा मुकमिल गैंग जॾहिं गिरफ़्तारी हेठि अची वई ऐं जेके फुरतियल चोरियूं ऐं चोरी थियलूं ऐं फुरतियल मोटरसाइकिलूं आहिनि उहे हथायूं त उन खां पोइ पुलिस का तफ़सीली प्रेस कॉन्फ्रेंस में करे सघे थी। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।